न्यूज़ सां गॾु मां अदनान शेख मां मौजूदु आहे सखर जे घंटाघर चौक ते ताजरनि जी निकिरण वारी रैली निगरां हुकूमत जी जेके इज़ाफ़ी क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके नारेबाज़ी हिन वक़्तु जारी आहे घंटाघर ते हिननि जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था उन्हनि जो ॾिसूं था हिन हुकूमत जे बारे में हिन महांगाई जे बारे में उन्हनि जो चवणु छा आहे। सही असल में अज पूरे पाकिस्तान के अंदर मरकजी तंजीम ताजरन पाकिस्तान के तरफों स्ट्राइक की कॉल हड़ताल की कॉल ॾिनी वही है, एहतजाज की कॉल ॾिनी वही है। वो एहतजाज इतने सखर में भी हले तो ये असां चऊं था कि खुदारा माण्हू खुदकुशी करण ते मजबूर आहिनि। इन्हनि खे यूनिट जो रेट घटि करण ऐं जेके बिलनि में इज़ाफ़ी सरचार्ज टैक्सिस आहिनि उहो ख़त्म करण में अचे। तो आवाम के रिलीफ नथो मिले। असांजो मुतालबो आहे त जेके टैक्स लगाया था वञनि बिजली जे बिलनि ते फौरी तौर ते टैक्स ख़त्म कया वञनि, यूनिट या रेट घटि कया वञनि, आवाम खे रिलीफ ॾिनो वञे छो जो आवाम ख़ुदकुशियुनि ते मजबूर थी विया, पंहिंजी इज़तुनि जो सौदो करण ते मजबूर थी विया, माण्हू पंहिंजा बच्चा विकिणनि था, माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे। अहिड़ा हुक्मरान जेके असां ते जाहिल हुक्मरान तैनात कया विया आहिनि जेके आवाम खे ॾींहं आए ॾींहुं जेको आहे उन्हनि जे मथां महांगाई जो पहाड़ किराईंदा। आवाम खे तव्हां मूंखे ॿुधायो त जेका 6 साल 5 साल में गवर्नमेंट रही आहे कहिड़ो आवाम खे रिलीफ मिलियो आहे। जेके वेही करे 150 रुपया जॾहिं पेट्रोल हूंदो लीटर त जेको आहे ट्रैक्टर ट्रालियुनि ते एहतजाज कंदा उहे हाणे किथे आहिनि पीपल्स पार्टी जा नुमाइंदा। हाणे छो नथा एहतजाज कनि जॾहिं आवाम ख़ुदकुशियूं करे थो? छा इंतज़ार में आहिनि त आवाम ख़ुदकुशियूं करे त वरी असां आवाम जे जेको आहे लाशनि ते सौदो कयूं वेही करे? हे त ॿुधिया सखर जे शहरनि जा तासुरात। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हे जेके मुख़्तलिफ़ शयुनि में इज़ाफ़ो कयो आहे उनखे निगरां हुकूमत फौरी तौर ते वापसि हटे त जीअं आवाम सुख जो साह वठी सघे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।